सिंध जी क़ौमी सकाफ़ती ईद ते धरती धणी नफ़रत खे रद्द कंदे ॿधी जी माला में पहुची विया। भाईचारे जी फिज़ा बरक़रार रखण ऐं मईशियत बचाइण लाइ सिंधु दरिया खे बचाइण जो ऐलान। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते सिंधु माथिरीअ जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सकाफ़त जो ॾिहाड़ो मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशियत जे सिरे हेठि मल्हायो वियो। हर पासे सकाफ़त जा इंड लठी रंग निर्वार। कराची प्रेस क्लब अॻियां मुख्य तक़रीब में धरती धड़ियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत हज़ारे माण्हुनि जी अजरक ऐं टोपियुनि समेत सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। नाले वारनि फनकारनि तुफ़ैल संजराणी, अरशद महमूद, दीवा सहर, ताज मस्तानी, दुआ मेमन, मार्वल ग्रुप, फिज़ा मावी ग्रुप, आसिफ सियाल ऐं ॿियनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। हैदराबाद में सकाफ़ती ॾिहाड़े ते रैलियूं ऐं तक़रीबूं। नाले वारनि फनकारनि दुआ मेमन, माशू खोखर, ॿियनि तरफ़ा सुरनि जी वर्खा। सखर में भी तक़रीब दौरान सोहेल चांडियो, सनी ताहिर, विकी, नादिर अबड़े ऐं ॿियनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। लाड़काणे में सकाफ़ती तक़रीब दौरान सजण मारी, नादिर अबड़े, अलगोज़े, नवाज़, सिराज सोलंकी तरफ़ां फन जो मुज़ाहिरो। मीरपुर ख़ास में सकाफ़ती तक़रीब दौरान खुशबू लगारी, पोरा भगत ऐं ॿियनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। नवाब शाह में रैलियूं कढी सिंध जी सकाफ़त सां भरपूर मोहबत जो इज़हार। कोटड़ी में सकाफ़ती तक़रीब दौरान अहमद मुग़ल ऐं ॿियनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती ईद मल्हाइण ते सिंध सकाफ़ती रंगनि में रंगिजी वई। अजरक ऐं टोपियूं पहिरे रैलियूं। बदीन में नेशनल स्कूल ऐं कॉलेज जी इमारत ते 60 फुट सिंध जे नक्शे वारो झंडो फड़काए सकाफ़ती ॾिहाड़े जी शुरूआत। दादू, जामशोरे, घोटकी, जेकबाबा, शिकारपुर, खैरपुर, सांग, टंडे लहियार, कंदकोट, कशमोर, थरपारकर, मिठी, उमरकोट में रैलियूं। नौशेरे, फिरोज, कंबर, शदादकोट, ठटे, बदीन, सिजावल, टंडे मोहम्मद खान में भी रैलियूं ऐं तक़रीबूं। सिंधी गीतनि ते रक़्स। गंबट में सकाफ़ती रैली दौरान सूफ़ी फनकार तरफ़ां सुरनि जी वर्खा। सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में सकाफ़ती ॾिहाड़े जी शानदार तक़रीब। आईजी सिंध गुलाम नबी मेमन समेत ऑफिसरनि एहलकारनि जी शिरकत। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त सिंध धरती हमेशा अमन जो पैगाम ॾिनो आहे। सिंध जी सकाफ़त में अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो वियो आहे। वफाकी राजधानी इस्लामाबाद में धरती धड़ियुनि तरफ़ां सकाफ़ती रैली। अजरक ऐं टोपियूं पहिरे सिंधी गीतनि ते झुमरियूं। परदेश सफारतकारनि तरफ़ां सिंध धरती सकाफ़त खे शानदार भेटा। अमरीकी कॉन्सुलेट तरफ़ां जारी कयल वीडियो पैगाम में सिंधी क़ौम खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। जर्मन कौंसिल जनरल तरफ़ां बि अजरक ऐं टोपी पहिरे सिंध जी सकाफ़त खे भेटा। पर्दे में आबाद धरती धणी भी सकाफ़ती रंगनि जी माला में पोइजी विया। अमरीकी रियासत न्यूयॉर्क शहर जे टाइम्स स्क्वायर ते सिंधियुनि जो मेलो। अजरक ऐं टोपियूं पहिरे सिंधी गीतनि ते झुमरियो। कैपिटल हिल में सकाफ़ती तक़रीब दौरान सिंध जे सकाफ़ती रंगनि जी बहार। जापान में भी सकाफ़ती तक़रीब दौरान सिंधियुनि जूं टोपियूं अजरक पहिरे सिंधी गीतनि ते झुमरियो। सऊदी अरब जे शहर दमाम में भी सकाफ़ती तक़रीब सिंधी गीतनि ते रक़्स। फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे त सकाफ़ती ॾिहाड़ो मेहरान जी वादीअ जो भरपूर सकाफ़ती विरसो, शानदार रवायत ऐं ज़वाल लाज़वाल क़दरनि जी निशानदेही आहे। सकाफ़ती ॾिहाड़े जो लाज़वाल पैगाम भाईचारे, ॿधी शमूलियत जी निशानी आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जेका सदियुनि खां अमन, गॾियल बका ऐं मोहबत जी रोशनी जो मर्कज़ आहे। सिंध जे इतिहाद ऐं भाईचारे जो पैगाम केतिरनि ई नस्लनि खां दिलनि खे मुतासिर कंदो पियो अचे। अजरक ऐं टोपी एहतराम, वक़ार ऐं फ़ख्र जी अलामत आहिनि। सिंध जी सकाफ़त खे महफ़ूज़ रखण ऐं हथी ॾियण लाइ वधीक क़दमनि जी ज़रूरत आहे।
क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। सिंध जी सुञाणप अमन मोहबत ऐं भाईचारो आहे। महिमान नवाज़ी सिंध जी अणटुट रवायत आहे। मूंखे सूफ़ियुनि जी धरती सिंध में पैदा थियण ते फ़ख्रु आहे। सिंध जी अज़ीम तहज़ीब जो ॾींहुं मल्हाइण ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी जो आहे त सकाफ़ती ॾियारे जी सभ खां वधीक ख़ूबसूरती सिंधी अजरक ऐं टोपी जी बहार आहे। सकाफ़ती ॾियारे ते माण्हू पंहिंजे कल्चर सां मुहबत जे इज़हार लाइ सिंधी अजरक ऐं टोपियूं पहिरींदा आहिनि। सिंध जी सकाफ़त हज़ारे सालनि जी तारीख़ ऐं रवायतुनि ते ॿधल आहे। सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो भरपूर विरसे, मुतहरिक रवायतुनि ऐं लाज़वाल क़दरनि जो ॾींहुं आहे। अजरक, टोपी, अदब, मौसीक़ी, हथ जो हुनर, गहरी तहज़ीब ऐं पुरमन गॾियल बका जी अलामत आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में सिंध सरकार सिंधी सकाफ़त जी हिफ़ाज़त ऐं हथी लाइ पुरज़म आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण। सियाहत ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे त मोहन जे दड़े जा वारिस पुरमन ऐं ख़ुशहाल सकाफ़त जा मालिक आहिनि। मोहन जे दड़े मां को बि हथियार न मिलियो आहे। मोहन जे दड़े जी तहज़ीब अमन ऐं महिनत जी तहज़ीब आहे। नवाब अली मोहम्मद में सिंध यूनाइटेड पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जी रैली सिंधु दरिया ते हाज़िरी। गुलन नशावत अॻवान जो चवणु आहे त सिंधु दरिया मथां केनालनि जी अदावत कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। ऐं सिंध जे सकाफ़ती ॾियारे ते गुलनि जहिड़नि ॿारनि बि पाण खे सकाफ़ती रंगनि में रंगे छॾियो। नवां वेस वॻा, अजरक ऐं टोपियूं पहिरें तस्वीरूं, सिंधी गीतनि ते रक़्स करण जा वीडियो सोशल मीडिया ते वायरल।